हूँ भला तव्हां ओवरऑल कीअं पिया ॾिसो पंहिंजी सिंध गवर्नमेंट जी परफॉर्मेंस खे? मसाला हाणे त चोथों टेन्यूअर हिते शुरू आहे त शयूं थियनि थियूं, ज़ाहिर वरी विच में डिज़ास्टर बची था वञनि, पंहिंजी जॻह ते सभु शयूं आहिनि, पर ओवरऑल हूअं तव्हां इन खे सभिनी खे जेकॾहिं हुकूमती सालनि खे समराइज़ कयो त केतिरा % तव्हां मुतमइन आहियो पंहिंजे साईं ॾिसो न, मां बीइंग बुरहान PS17 लाइ मुतमइन आहियां। मां फंड्स बि वधा आहिनि, डेवलपमेंट बि कराई आहे अल्हम्दुलिल्लाह। मां पंहिंजे तक जी ॻाल्हि कंदुसि, मां ओवरऑल ते नथो ॻाल्हाए सघां, मां पंहिंजे तक ते थो ॻाल्हायां त मां पंहिंजे तक में 1.5 खां 2 अरब रुपए जा त सिर्फ़ु पेवर ब्लॉक करायां, ऐं हींअर मुंहिंजा घटि में घटि खां 3.5 अरब रुपए जा रोडनि जा कम हलनि था पिया, जेको वाराए खां बाड्रे, वाराए नसीराबाद खां बाड्रे, वरी वाराए खां वगण, वरी साईं तव्हांजो वगणनि खां वाराए खां गाजी खुआवड़ प्लस मेहड़, वरी गाजी खुआवड़ खां कड़ियो सबड़ खान। ही तक़रीबन 3.5 अरब रुपए जा रोड्स आहिनि जेके असां वटि मां कंहिंजे तक में ठहनि था पिया। पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे, मूं महिनत कई हूंदी, पर महिरबानी लीडरशिप जी ऐं मुराद अली शाह जा, ऐं उहो डिपेंड थो करे न साईं तव्हां केतिरो कमु करणु चाहियो था, नियत ते आहे सॼो कुझु। ॾिसो न, महिरबान पार्टी बि महिरबान आहे ऐं अवाम बि महिरबान आहे। मां पाकिस्तान में वाहिद फैमिली आहियां, ही चोथों 5 जनरेशन असीं मेंबर्स आहियूं। नवाब साहब हैबी ख़ान 1926 में मेंबर थियो बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जो। मुंहिंजो ॾाॾो, उनजो पुटु मीर मोहम्मद ख़ान 1937 में करारदाद जाते पाकिस्तान जी पास थी सिंध असेंबली जो मेंबर हो। उन खां पोइ मुंहिंजो ॾाॾो सुल्तान अहमद ख़ान, मुंहिंजो वालिद शबीर अहमद ख़ान। मां निटके माण्हुनि जा पेर धोता हूंदासीं जो माण्हू असांखे हिन महिल ताईं उहो रिस्पॉन्स ॾियनि था, ऐं असां महिनत कई आहे, महिनत कंदासीं, ऐं अवाम जेको अवाम सां वधीक कनेक्टेड रहे थो साईं, अवाम उनखे मोट बि ॾिए थी। मां इनफैक्ट हाणे बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी त मां 2 महीना ॻोठ हुयुसि, आई वॉज 2 months इन विलेज, पंहिंजे माण्हुनि सां ॾुख सुख, ऐं जेतिरो टाइम तव्हां ग़रीब सां स्पेंड कंदा न, ॾिसो न, उहो तव्हांखे वधीक मोहबत ॾींदो। हे असांजा माण्हू, सिंध जा माण्हू छा था घुरनि? पहिरीं इज़त था घुरनि, बसि तव्हां उनखे इज़त ॾींदो, रेस्पेक्ट ॾींदो, ऑनर, हुनजी बका खे टच न कयो। हू वीचारो चए थो मूंखे कुझु न ॾियो, मूंखे इहे शयूं मूंखे मिलनि। उन खां पोइ स्कूल सेक्टर में तव्हां अचो, हाणे कंबर में नवाब साहब सरदार ख़ान गर्ल्स कॉलेज ठाराए पियो, पंहिंजे प्लॉट ॾिनई साईं। केरु, तव्हां बि ॾिसो था, तव्हां बि हलो था, को पंहिंजो ज़ाती मिल्कियत ॾींदो आहे? असांजो 5 खां 6 करोड़ रुपए जो ज़ाती प्लॉट कंबर शहर में असां डोनेट कयो आहे कॉलेज खे, गर्ल्स कॉलेज खे। हुते गर्ल्स कॉलेज तयारु थियण वारो आहे। वगड़नि में तक़रीबन 1.5 अरब रुपए जी मां कॉलेज ठहे पियो थो। असांजो कॉन्सेप्ट ई उहो आहे त असां ते फ़र्ज़ु आहे हिननि माण्हुनि, इहे शयूं जेके मां ॻणायां थो, इहे को मां जो थोरो न आहे हल्के ते, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे हल्के जे लाइ कमु करणु।